लाजपतपुर में आबादकारनि पाणी जे हथरादू कोर्ट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सरहल शाख में जुमा खान जे आबादकारनि हाजी सूमर खान मरी, निहाल मरी, रहमान राजणी ॿिनि जी अॻवाणी में शहीद चौक खिपरो ते एहतिजाजी मुज़ाहिरे बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इरीगेशन अमले जी मिली भगत सां ॿिन्ही शाखुनि ते केतिरा ई गैरक़ानूनी पाइप लॻल आहिनि, जंहिं सबबि पोछड़ी जे आबादकारनि ताईं पाणी पहुची नथो सघे। हिननि जो वधीक चवणु आहे त पाणी जी शदीद खोट सबबि हिकु त असांजा फसल तबाह थी रहिया आहिनि, ॿियो त पीअण जे पाणी लाइ बि परेशान आहियूं। आबादकारनि जो वधीक चवणु हो त इरीगेशन अमले खे बार बार शिकायतूं ॾियण बावजूदु को बि ॿुधण लाइ तयारु कोन्हे। मुज़ाहिरो कंदड़नि आपाशी जे वज़ीर समेत बिन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त पोछड़ी जे आबादकारनि खे पाणी ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।